जामवंत के वचन सुहाए, सुनी हनुमंत हृदय अति भाए। तब लगी मोहि परखेहु तुम भाई, सही दुख कंद मूल फल खाई। जाम्बवान जा सुंदर वचन बुद्धि करे, हनुमान जी हृदय सा खिली पया। मुस्कुराण लगा ए चवण लगा कि हे जाम्बवन भाई, तव्हां सभई एतरो दुख सही करे, कंद मूल फल खाई करे। तेज ताणी मुंहिंजी राह ॾिसजो, तेज ताणी मुंहिंजी राह ॾिसजो। प्रभु श्री राम जे सुंदर कांड जे तुलसीदास जे इने सिट जो अर्थ इहो आहे। तुलसीदास बाबा चवनि था कि प्रभु श्री राम जे कार्य जे लाइ, कर्म जे लाइ, कम जे लाइ मुंहिंजो अवतरण थियो आहे। या वचन जामवंत जे मुख सां ॿुधी करे रामदूत हनुमान जो मन अत्यंत ही प्रसन्न थियो ऐं हू प्रबल उत्साह सां गॾु, जाम शक्ति सां गॾु सागर के पार करण जे लाइ एतिरे शक्तिशाली, एतिरे गहरे, एतिरे वॾे सागर सां उन्हें पार कूदण जे लाइ साथी वानरों सां गॾु उन्हनि पार करण जी कोशिश कई ऐं श्री राम जी जो नालो वरती ही चवण लगा कि तव्हां सभई एतिरो दुख पाई करे, कंद मूल फल खाई करे मुंहिंजे लंका सां मोटी अचण जी राह ॾिसजो। छोकी बिना माता जानकी जे ऐं बिना माता जानकी जी ख़बर वठी मां हिते ईंदमि त पोइ सुग्रीव जे हथां मारो वेंदमि। इने करे माता जानकी जी ख़बर त मूंखे वठी अचणी ही पवंदी। ही मुंहिंजो कर्म भी आहे ऐं मुंहिंजो धर्म भी आहे। मुंहिंजो मन ॾाढो ही उत्साहित आहे कि प्रभु श्री राम मूंखे पंहिंजी निशानी ॾिनी आहे, वो आंगुर जी अंगूठी ॾिनी आहे। अतः मां अति शीघ्र माता जानकी जी सुधी वठी करे हिते वापस मोटी ईंदमि ऐं इने प्रकार सां असां सभिनी जे प्राणनि जी रक्षा थी वेंदी। श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम।